अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां के भलीकार मां फराशा सब खबर है नज़र हेडलाइन ते। स्पेन 16 सालन खां पोइ हिकु भेरो ॿीहर फुटबॉल जो चैंपियन बणिजी वियो। फीफा वर्ल्ड कप जे फाइनल में अर्जेंटाइन खे हिकु गोल तां शिकस्त। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप फातिह टीम जे कप्तान खे ट्रॉफी ॾिनी। स्पेन जी फतह ते पूरे मुल्क में जश्न, माण्हू ख़ुशीअ विचां रोडनि ते निकिरी आया। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आज़ाद कश्मीर में पीपल्स पार्टी हुकूमत ठाहींदी। हुकूमत ठहण लाइ कोटलीअ जी हर सीट खटण चाहियूं था। सियासतदाननि जो कम आवाम जो आवाज़ बणजणु आहे। जेकॾहिं मौक़ो मिलियो त हर फोरम ते कश्मीर जो आवाज़ बणजंदुसि। आज़ाद कश्मीर जे इलाइक़े कोटली में जलसे के खिताब कंदे बिलावल भुट्टो चयो आहे त कश्मीर जी मौजूदा हालतुनि सबबि हर कश्मीरी परेशान आहे, जंहिंजो अहसास आहे। पीपीजे वारनि खे FIR सां ड्रेजारे नथो सघिजे। चौधरी यासीन खे जेल मोकिलींदड़ अॼु पाण जेल में आहे। केस दाख़िल कंदड़नि खे नाहे विसारियो। इलेक्शन खां पोइ उन्हनि खे ॾिसंदासीं।